लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फौज जी फायरिंग में शहीद थियल पाक फौज जे जवान परवेज़ अली खलीफ़े जो मर्द सिजावल वेझो संदसि ॻोठ अहमद खलीफ़ो आंदो वियो। पाक फौज जे जवान जी SOPs तहत जनाज़े नमाज़ अदा करण बाद खेसि सलामी पेश कई वई। पाक फौज जे जथे शहीद जवान खे सलामी पेश कई, जंहिंखां पोइ खेसि सरकारी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। पाक फौज जे जवान जे जनाज़े नमाज़ में MNA अयाज़ शाह शिराज़ी समेत शहरनि जी वॾी अंग शिरकत कई। शहीद परवेज़ अली जे वारसनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदन नौजवान मुल्क तां कुर्बान थियो आहे। हू पंहिंजा वधीक जवान बि कुर्बान करण खां न कीबाईंदा। मुंहिंजो पुटु शहीद थियो आहे। अञा जेकर मुंहिंजो ॿियो औलाद आहे न, उहो बि अगरि शहीद थींदो त भले थी वञे। त असांखे हिन ॻोठ जे लाइ वॾो फ़ख़्रु आहे जो असां में हिकिड़ो शहीद पंहिंजे मुल्क ऐं वतन मादिरे मिलत जे लाइ शहीद थी वियो। असांखे फ़ख़्रु आहे हिन जी शहादत ते जो असांजे हिन ॻोठ जो हीअ 72 जवान ऐं पंहिंजे मदद पाण फ़ौज में वियो ऐं हुते पंहिंजो मुल्क ख़ातिर विड़ी जान ॾिनी आहे ऐं असीं हुनखे सुर्ख सलाम था पेश करियूं। MNA अयाज़ शाह शिराज़ी चयो त परवेज़ अली मुल्क तां जान कुर्बान करे इलाइक़े जो नालो रोशन कयो आहे। असांखे फ़ख़्रु आहे हिन जी शहादत ते, छो जो असां मुस्लमान आहियूं। असांजो अक़ीदो आहे त भई असांखे मौत अचणी आहे, पर अहिड़ी मौत जेको मुल्क जे लाइ इंसान जान ॾेई जेको शहीद थिए पंहिंजे मुल्क जे ख़ातिर, त उहो मौत हुनजी कॾहिं बि जेको रायगान न वेंदी ऐं तारीख़ में जेको नालो लिखियो वेंदो हुन में इंशाअल्लाह परवेज़ जो बि हिकिड़ो तारीख़ में जेके सुनहरी नाला आहिनि उन्हनि मां शहीद जो नालो जेको तारीख़ में लिखियो वेंदो। शहीद परवेज़ अली 3 साल अॻु पाक फौज में भर्ती थियो ऐं लाइन ऑफ कंट्रोल ते दुश्मन सां मुआदो अटकाईंदे मुल्क तां जान कुर्बान कई। हनीफ़ मल्ला, सिंध TV न्यूज़, सिजावल।